घोटकी रिपोर्टर ख़ालिद हुसैन शेख। घोटकी भरिसां 5 ॾींहं अॻु अगवा थी वियल खीर विकिरो कंदड़ ॻोठाणे खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। घोटकी प्रेस क्लब आॾो मगवी अलिफ वासो जे वारसनि ऐं सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि अमीर बख्श वासो, कुदरतुल्ला वासो, रऊफ़ पारस दायो, बादल मलिक, ख़ालिद लाखो ऐं ॿियनि एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त संगत दोस्तनि ॿुधायो त राति सॼी राति बिजली कोन्हे, ॾींहं जो सॼी ॾींहुं बिजली कोन्हे। असीं वकील साहब राति जो अॼु जेको एहतजाज कयो वञे थो इहो वापडा वारनि जे करप्ट अमले ऐं वापडा जे गैर ऐलानिया लोड शेडिंग जे ख़िलाफ़ जे तरफ़ खां लोड शेडिंग जो ऐलानियन रैली ही असां उन्हनि जी भरपूर हिमायत भी कयूं था ऐं असीं ॿार वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं। हे असांजे ॿार जे दोस्तनि ही वापडा जी जेका अण ऐलानियल ऐं तमामु डिघी लोड शेडिंग हले थी उन जे ख़िलाफ़ ही एहतजाज कयो आहे। असीं पुलिस मगवी अलिफ वासो के 5 ॾींहं गुज़री वञण बावजूद बाज़ियाब नाहे कराए सघी, जंहिं सबब घर में मायूसी वारी लहर छायल आहे। एहतजाज कंदड़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि जो चवणु हो त मगवी अलिफ वासो मिसकीन आहे, खीर खपाए पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र कंदो आहे। मामले जो SSP घोटकी नोटिस वठी जल्द मगवी अलिफ वासो के बाज़ियाब कराए ॾिनो वञे। एहतजाज कंदड़ मुज़ाहिरीन जो चवणु हो त 2 ॾींहंनि अंदरि अगवा थियल मगवी अलिफ वासो के बाज़ियाब न कराए ॾिनो वियो त SSP घोटकी जी ऑफिस आॾो धरणो हणंदासीं।